घोटकी डिसेबिलिटी फॉर्म ऐं CIA पारां घोटकी जे मक़ामी होटल में उम्मीदवारनि जे फॉर्म माज़ूर माण्हुनि जी समाजी सियासी ऐं चूंड अमल में शिरकत जे हवाले सां हिकु सेमिनार मुनक़द कयो वियो जंहिं में जमियतुल उलमा इस्लाम फ़े इन 199 जो उम्मीदवार मौलाना अब्दुल क़यूम हालिजवी, सूबाई तक PS 21 जो उम्मीदवार सरदार डॉक्टर ग़ुलाम अली अब्बास उर्फ़ पप्पू ख़ान चाचड़, डिसेबिलिटी फॉर्म जे सदर नसीर अहमद खावड़, प्रोजेक्ट कोआर्डिनेटर CIP मुख्तियार अहमद गबोल, इमदाद हुसैन काज़ी, मोहसिन खावड़, मौलाना मोहम्मद कासिम खावड़, हाफ़िज़ सिराज अहमद चन्ना ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते डिसेबिलिटी फॉर्म जे सदर नसीर अहमद खावड़ कोलिशन फॉर इनक्लूसिव पाकिस्तान CIP नेटवर्क बाबति ब्रीफिंग ॾिनी ऐं माज़ूर माण्हुनि जे हक़नि बाबति चार्ट ऑफ डिमांड पेश कयो। इन मौक़े ते JUI फ़े घोटकी जे क़ौमी असेंबली जे उम्मीदवार मौलाना अब्दुल क़यूम हालिजवी ऐं सूबाई तक PS 21 जो उम्मीदवार सरदार डॉक्टर ग़ुलाम अली अब्बास उर्फ़ पप्पू ख़ान चाचड़ सेमिनार खे ख़िताब कंदे चयो त माज़ूरनि जे हक़ जो तहफ़ुज़ ऐं उन्हनि खे हर मुमकिन मदद फराहम करणु असांजी अवलियन तरजीह आहे। माज़ूर माण्हू समाज जा अहम रुकन आहिनि, उन्हनि खे समाज में बराबरी जा हक़ ॾिना वञनि, उन्हनि सां बराबरी जी बुनियाद ते सलूक कयो वञे। हुन चयो त को बि मुआशिरो माज़ूर माण्हुनि खां सवाइ तरक़ी जी राह ते गामज़न नथो थी सघे। हिन माज़ूर माण्हुनि खे यक़ीन ॾियारियो त उन्हनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो वेंदो ऐं उन्हनि जी हर मुमकिन मदद कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।